अस्सलामुअलैकुम। अॼु आहे मंडे 4 अप्रैल ऐं सुबुह जा थिया आहिनि 10। अॼु सुराण जी मोकल हुई त मां वरी मज़े सां सुम्ही पियमि ऐं थोरी देरि पहिरियों उथी आहियां ऐं हाणे मां पंहिंजी व्लॉग जी इब्तिदा थी कयां। सो इंशाअल्लाह ॾाढो सुठो पॉज़िटिव ॾींहुं गुज़रंदो ऐं ख़बर न आहे मूंखे त केतिरनि मिंटनि जो व्लॉग ठहंदो। कोशिशि कंदमि त जेतिरो घणो थी सघे मां तव्हां सां शेयर कयां। ऐं कुझु अॼु मां सिलाई करणु चाहियां थी स्पेशली। कल्ह जीअं कुकिंग हुई मुंहिंजे व्लॉग में, अॼु ख़बर न आहे शायदि छा हूंदो। बहरहाल जेको बि हूंदो तव्हां सां शेयर थींदो। सो अंदरि था हलूं। अंदरि अची वई आहियां मां। हे मां कपिड़ा कढिया आहिनि अॼु, जेके असां सभिनी जे यानी सुगंध, सुराण ऐं मुंहिंजे कपिड़नि मां बचियल टुकड़ा आहिनि। ठीकु आहे। सो मूंखे ठाहिणा आहिनि राजी ऐं हादिया जा कपिड़ा। मुंहिंजो पहिरियों बिल्कुलु बि इरादो न हो त मां हिननि खे ईद जे लाइ कुझु ठाहे ॾींदमि, पर जॾहिं बर्थडे थी हाणे राजिया जी त हुन उहे कपिड़ा पाता जेके मां हुनखे लास्ट ईद ते सिबी ॾिना आहिनि। त ॾाढा वॾा वॾा पीसिस बचियल आहिनि, त इन मां ठाहिण थी चाहियां हिननि जा कपिड़ा। सो राजिया मूंसां फरमाइश कई आहे त मूंखे मरून कलर जो लॉन्ग फ्रॉक ठाहे ॾियो। सो हे माशाल्लाह कपिड़ा एॾा घणा बचिया आहिनि हिननि मां जो आराम सां राजिया जो जेको आहे ठही वेंदो फ्रॉक, ऐं हादिया जो बि हिकिड़ो हे बि मरून आहे। सुराण जे कपिड़नि जो बचे। हे टेलर खे मां चवंदी आहियां त भई असांखे टुकड़ा वापसि ॾिजाए। उहो सदोरो वीचारो सभु कुझु मेड़े सेड़े वापसि ॾींदो आहे। सो मां हिननि जा सिबंदमि कपिड़ा। अॼु कटिंग करे वठां त मूंखे आइडिया थी वेंदो त केतिरो हिननि मां खुटे थो। अगरि कंहिंजो रओ थो खुटे या कंहिंजो लाइनिंग थी खुटे त मां उहा वठी ईंदमि। ऐं ॿियो त हिन जेको बि ज़रूरत पवंदी त उहो सुभाणे इंशाअल्लाह ट्यूसडे बाज़ार मां वठी ईंदमि। जीअं मां हिननि जा सिबी पहिरियों मां हिननि खे मोकिले छॾियां, छो त मां पंहिंजनि जो फ़िलहालु हाणे चैप्टर बंदि करे छॾिया, छो त हीअ वेंदा ॿाहिरि त मां इन्हनि खे पहिरियों पहुचायां। सो बहरहाल ॾाढा सुठा सुठा पीसिस आहिनि कपिड़नि जा। ऐं हिननि ॿिन्ही जे रवनि जे लाइ त मूंखे अहिड़ियूं पटियूं कमु अची वेंदियूं आहिनि बचियल, त इहो हिननि जो रओ ठही वेंदो। सो हाणे इहो कुझु कमु करिणो आहे। ऐं अॼु मूंखे कुझु ॿाहिरि बि कमु आहे। दवाऊं वठणियूं आहिनि जेके हर महीने मां पंहिंजे लाइ वठंदी आहियां। सो ॾिसूं था त मां छा छा थी करे सघां, केतिरो थी पुॼी सघां, केतिरो थकिजां थी, केतिरो नथी थकिजां। ठीकु आहे। 11 थिया आहिनि। असां वञूं था ॿाहिरि। ॿाहिरि निकिरणु यानी पंहिंजी क्यारीअ ते हिकिड़ी नज़र ज़रूरु विझणु। माशाल्लाह सभु वधनि था फर्स्ट क्लास। असां 11 बजे वियासीं, पौणे 12 बजे वापसि आया मुने कलाक में। ऐं सॼियूं दवाऊं, सॼे महीने जो स्टॉक ऐं कुझु हे ज़रूरत जूं शयूं। कल्ह जेको केवड़ा ख़तमु थी वियो, कस्टर्ड कोन हुयो, ऐं नंढियूं वॾियूं सॉसेस जूसिस अलाए छा छा, मैदो, बेसण, ब्रेड, मुंहिंजे लाइ ब्राउन ब्रेड ऐं हीअ आम ब्रेड अंडा वरितासीं। कंहिं महिल मां शाम जो जीअं सैंडविचिस ठाहींदमि त मां पंहिंजे लाइ हिन ब्रेड में ठाहींदी आहियां, ब्राउन ब्रेड में। हुन खां अलावा अटो ख़तमु थी वियो, अटो वरितो। सो हुन खां सवाइ हिकिड़ो हे पैकेज हिकु थियण वारो आहे। ऐं असां ॿीहर वियासीं ॿाहिरि हिकिड़े स्टोर तां जितां असां थी आयासीं। उते काफ़ी सारियूं शयूं आउट ऑफ स्टॉक हुयूं, अवेलेबल न हुयूं। त ऐं असांखे इहो त अॼु मोकल आहे सुराण जी, त असां ॿई ॼणियूं गॾु आराम सां वञी वठी था सघूं। सो उहे शयूं त वरितियूंसीं जेके असांखे खपनि पियूं। उन खां अलावा बि कुझु वरितोसीं। मां वरिता इहे चमचा, हे पेयर चांवरनि कढण जा चमचा, मूंखे ॾाढो हिन जो शेप सुठो लॻो त इहे वरितमि। पीटा ब्रेड सुराण वरिती, इहे नंढियूं दॿियूं डिस्पोजेबल बॉक्स इहे वरिता, मायोनीज़ ऐं हे अलाए छा छा जेको बि आहे, बिस्किट्स, जूस ऐं हे कुझु अजीब अजीब शयूं सुराण वरितियूं। तरियल बसर, यीस्ट, कोकोनट मिल्क पाउडर, जीरो, कारा मिर्च पीठल, ऐं उन खां अलावा हिन में आहे बोनलेस चिकन ऐं चीज़। ऑलपर्स जो बि मूंखे चीज़ नज़र आयो त मां उहो बि वरितो। ऐं हे डीन्स जो बि जेको चेडर चीज़ मां वरितो। सो इहे हुयूं असांजी कुझु शयूं जेका असां ॿीहर शॉपिंग करे आयासीं। हाणे निमाज़ जो टाइम थियण वारो आहे, 2 मिंट साह पटींदासीं, उन खां पोइ निमाज़ पढ़ंदासीं। असां 3 जी निमाज़ पढ़ी वरिती आहे। ऐं सुराण हिते पटाटा थी कटे ऐं उहा पचाईंदी पटाटनि जा पकोड़ा। ऐं हिते उहो पंहिंजी मसालनि जी तयारी बि थी करे हर शइ जी।
ऐं राजमानी में असां ठाहींदासीं चांवर पालक दाल ऐं चांवर। ठीकु आहे। ऐं हिते गिदामड़ी वग़ैरह भिजाए रखी आहे। ज़ाहिर आहे इहो मां एॾो तकड़ में हाणे न पचाईंदमि, छो त जल्दी जो कमु आहे, इहो थी वेंदो फ़ौरन। अधु कलाक जे अंदरि अंदरि ॿई शयूं पची वेंदियूं आहिनि। सो पकोड़ा पटाटनि जा, पालक दाल ऐं चांवर। फ्रूट ऐं पाणी वग़ैरह शरबत असां न पीअंदा आहियूं, कॾहिं कॾहिं दिलि चाहींदी आहे त लीमो ठाहे पीअंदा आहियूं, न त बसि। सो इहो थींदो अॼु असांजो राति जो खाधो। सुरण पटाटा पचाए छॾिया आहिनि ऐं हाणे मां आई आहियां दाल चांवर पचाइण। हिते पालक दाल पची रही आहे, राई ॾींदमि जीरे जी, उहा हिते रेडी आहे। चांवर हाणे चाढ़िया आहिनि, जेसि ताईं इहे बॉइल थियनि। हिते गिदामड़ी जेका आहे साफ़ु करणी आहे, मां इहे कढंदमि। जेके बि हिन में छा चइबो आहे, गोरा ॿिज खकड़ियूं छा सो बहरहाल अॼु मां सिलाई जो कोई कमु न कयो, कोई कटिंग न कई, छो त मां कढियमि त सही इहे टुकड़ा, पर मां 2-3 दफ़ा उन्हनि खे मापे ॾिसी मूंखे ॾाढी गर्मी पई थी हुन रेशमी कपिड़नि खे ॾिसी त मां बिल्कुलु आइडिया ड्रॉप करे छॾियो। मां सोचियो त मां हिननि जे लाइ, ॿिन्हिनि जे लाइ ईद जा कपिड़ा बि लॉन जा थी ठाहियां। सो मां रेशमी हाणे खां ई मूंखे ॾिसी करे अलाए छा थो थिए, महीने खां पोइ त अञा गर्मी वधी वेंदी, ईद ते उहा ई गर्मी हूंदी आहे। ख़ैर, अगरि मुंहिंजो मूड हुजे हा त शायदि मां रेशमी बि सिबां हा, काई ॻाल्हि न आहे, पर मां हाणे हिननि जा सुभाणे लॉन जा ई ठाहींदमि। थोरा चङी तरह सां लेस वेस हणी उन्हनि जा नंढड़ा रवा ठाहे जीअं ईद जो लुक ॾियनि कपिड़ा। सो इहो आहे सिलसिलो। ऐं अॼु जो नंढिड़ो व्लॉग आहे, छो त मां अॼु एॾो घणो को कमु ख़ासि न कयो आहे ऐं तव्हां सां शेयर करण जे लाइ मां वटि एॾो घणो कुझु न आहे। इंशाल्लाह रोज़ानो जेको बि थी सघे मूंखां तव्हां सां मां शेयर कंदमि, बक़ौल तव्हांजे त कुझु न हुजण खां कुझु हुजणु बहितरु आहे। सो उहो हुजणु बहितरु आहे, सही आहे न। सो हिते मुंहिंजी दाल पची वई आहे। सुञाण मूंखे 2 सावा मिर्च त कढी ॾे, बसि जीअं ई हिन जो थोरो पाणी सुकंदो त मां हिनखे मेटींदमि, तेसि ताईं मुंहिंजा चांवर बि रेडी थी वेंदा ऐं इन्हनि जो पोइ खाइण जो टाइम बि थी वेंदो। इन्हनि खे 2 टुकर करे ॾिजाए। सो इहे आहिनि हाल अहिवाल, जेको बि ॾींहुं अॼु जो गुज़रियो। अॼु असल में मां 2 दफ़ा ॿाहिरि वियमि न, त उन में मां थकिजी बि पियमि, गर्मी बि हुई, ज़रूरी वञिणो बि ज़रूरी हो। हाणे सभु कुझु शयूं जेके आहिनि घर में अची वयूं, त हाणे बसि रुॻो असांखे खणी पचाइण जी देरि आहे। बाक़ी चिकन वग़ैरह त असां उअं ई बि फ़ोन ते ई घुराईंदा आहियूं, पर अॼु बोनलेस सुराणे तां वठी आई, कुझु पाण पचाइण थी चाहे उन हिसाब में हुननि खे 2 अध करे। सो मां तव्हां खां मोकिलाईंदमि हाणे हिते। ठीकु आहे। सो हीअ मुंहिंजी रात जी मानी जी तयारी थी रही आहे। इहो ई असांजो सुबुह जो बि खाधो हूंदो। असां हिन खां छुटल आहियूं इन टेंशन खां, त हाणे छा पचायूं, राति जो छा पचायूं, सुभाणे छा पचायूं, जान छुटी पई आहे। ऐं जेको कुझु छा बि हूंदो आहे असां पंहिंजे लाइ पचाईंदा आहियूं, त कम वारी छोकिरीअ खे बि सुबुह जो उहो ई ॾींदा आहियूं, छो त ज़ाहिर उहो सवेरे थी अचे, एॾो सवेरे ॿियो त कुझु पचियलु न हूंदो आहे। मानी फ्रेश मां पचाईंदी आहियां, बाक़ी बोड़ वग़ैरह जेको बि हूंदो आहे राति वारो हूंदो आहे। सो मोकिलायूं था हाणे। अलाह साईं तव्हांखे सलामत रखे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो ऐं कोशिशि कजो त ॾाढी सुठी तरह सां नेक नियतीअ सां हिन महीने खे गुज़ारियो। ऐं पोइ इहे महीनो जेको आहे असांजी ट्रेनिंग हूंदी आहे बाक़ी 11 महीननि जे लाइ, ठीकु आहे न। सो अलाह साईं तव्हांखे सलामत रखे ऐं असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ करे। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। इंशाल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। तेसि ताईं अल्लाह वाहे।